नाज़रीन, शाहपुर जहानिया वेझो मुसाफ़िर को चई मोटरसाइकिल में टक्कर सबब चाचो ऐं भाइटियो फोत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर अख्तर ॾाहेरी। जी अख्तर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त शाहपुर जहानिया में अलमनाक रोड हादसे ॿिनि चाचनि भाइटनि खां हयाती खसे वरिती आहे। अॼु सुबुह शाहपुर जहानिया विच शहर में क़ौमी शाहराह ते हिकु तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच मोटरसाइकिल सां टकराइजण जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 54 वरनि जो जान मोहम्मद सोलंगी ऐं संदसि 25 वरनि जो भाइटियो आहे ज़ाहिद सोलंगी सॼे ते फोत थी विया आहिनि, जॾहिं त हिकु नौजवान तस्लीम बुघियो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जिन खे गॾियल माण्हुनि ऐं पुलिस फोतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मीअ खे खणी शाहपुर जहानिया अस्पताल पहुचायो। फोती शाहपुर जहानिया जे ॻोठ टपाल करीम बख़्श सोलंगीअ जा रहवासी हुआ, जेके पंहिंजे ॻोठ खां मोटरसाइकिल ते बुह धोइण वारी मज़दूरीअ ते वञी रहिया हुआ त हादसे जो शिकार थिया। फोतियुनि जा लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि घर पहुचण ते संदन वारसनि में कोराम मची वियो, जॾहिं त ज़ख़्मी नौजवान जी नाज़ुक हालत सबबि खेसि वधीक इलाज लाइ नवाबशाह अस्पताल नियो वियो आहे। अख्तर, अवां जी महिरबानी।